ॿियो ॿुधाए कमज़ोर पीअ जा बेकार पुट अन जा बाजका उते उछलाए तू पाण वेंजण वियो है 29 जनवरी जा पुट उते अन उछले आई तो छा बे कयो तबा करे सर्दी असांजी मजबूरी हुई अन घर हुयो असांजा कुल्ला कमज़ोर हुया ही तो वारो भा छा तो चए सही तो चए न मुंहिंजो भाउ ग़लति थोरी तो चए असां तकलीफ़ुनि तां हुन दफ़ो कख बि पाण ते न चई सघंदा आहियूं अॼु तव्हांजे पुठनि ते असां सेका ॾींदासीं इहो त भलो आहे न जो तव्हां ज़ालूं आहियो मुड़ुस जी ख़िदमत करणु तव्हां ते फर्ज़ आहे न निभायो छो न थियूं असां ते मुड़ुसनि जी ख़िदमत करणु फर्ज़ आहे बाक़ी तव्हां ॿिन्हिनि भाइरनि जो असांजे पीउ ॾाॾे ते तव्हांजो कर्ज़ आहे ईअं न घर जे कमनि खां त तव्हां ईअं था भॼो ॼण गंजो पाकीअ खां लाराईंदो आहे तबा कर तव्हां ज़ालूं बि असांजे लाइ ॼण पाकियूं आहियो कुटे कुटे असांखे न ढापियूं आहियो पाकियूं परे कयो पाकियूं त रुगो वार कपींदियूं आहिनि असां कातियूं आहियूं कातियूं छो त कातियूं गोश्त कपींदियूं आहिनि ऐं अॼु तव्हांखे न कपियूं ॾीसीं कपियो भली पर आस्ते आस्ते कपंदो जीअं असांखे सूर न थिए आस्ते कपींदो न ईअं त आवाज़ ईंदो कपकी कपको कपकी कपको हा बता तू सही तो चए तबा कर बस हाणे बस बंदि कयो पंहिंजी बकवास अदी कर अदा वारनि खे फोन हाणे जो मिलायां थी वाह टोली वारी कढ की तो वारी कढी मिट्टी मुझे मुंह में हेलो हेलो जाना मां कारो थो ॻाल्हायां हाँ हाँ मुझे खबर है तू कारो तो गलाई हाँ ॾे हाल वाल हवी अॼुकल्ह कारे सां लॻी पई आहियूं उन सां बि कॉन्टेक्ट अथई छा मुआ माहिन वारो अकुल अथई कार हे ढेला राब्तो कयो आ हाजी लकुड़ जो तो ॿुधाए त उन्हे जो किसो किथे पुगो आ हाँ हूंदो हुंदो वरी आऊं तू कम कर हल हल मां तू कम कर बारो कर कम पूरो करे छॾियो आहे तोखे ख़बर कोन्हे छा न न तोखे ना हा इन्हे मोए वाच चोड़े खे हा कारा दे हाल हवाल हाजी लकुड़ तो वट सही हालत में पहुतो न हाल अहवाल मां तोखे तॾहिं ॿुधायां जॾहिं हू मूंसां मिलियो हुजे या मूं हुनखे ॾिठो हुजे अल्लाह मूंखे लॻे थो त माण्हुनि वागू सम्झी करे मारे छॾियो हूंदो छो भला तव्हां अहिड़ो हाल करे मोकिलियो हुयो छा हाल त अहिड़ो थियो हूंदसि जो कंहिंखे ॿुधाइण जे लाइक़ न रहियो हूंदो फुल ज़लील करे पोइ हथ कटिया सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो